हज़रत अली सी फरमाता मां नबी साईं जे चेहरे तां जो कपड़ो हटायो त ॾिठम त नबी साईं जा ये चप मुबारक हरकत करे रहा, लब मुबारक चुरी रहा हा। मां सोचो अल्लाह जो हबीब छा पियो पढ़े, केड़ी पियो वसियत फरमाए, कन जो करीब कयम त अल्लाह जो महबूब पियो फरमाए मुंहिंजा मौला मुझे गुनाहगार उम्मत के माफ फरमा। सुभान अल्लाह। उते भी उम्मती आ रब ला मकान ते घुराए, रब फरमाए राणा अज जेको घुरणो अथई घुर। अर्ज के मालिक मुझी उम्मत के माफ फरमा, मुझी उन उम्मत जा गुनाह माफ फरमा। गारे हेरा में रातियों रोई, कयो भलायो पुनल तो कयो भलायो पुनल तो इयो रुवण तो जो डाडो रब के बणियो, इयो रुवण तो जो डाडो रब के बणियो। तने बख्शी दो वियो बारी न त आयो ॾाढा ॾोहारे, तने बख्शी दो वियो बारी न त आयो ॾाढा ॾोहारे। ऐबदारन जी बदकारन जी असा गंदन गुनाहगारन जी कई पुनल तो पोए वारी न त आयो ॾाढा ॾोहारे, कई पुनल तो पोए वारी न त आयो ॾाढा ॾोहारे। बियन लबियन जे उम्मत याद अचे थी, डोहो ॾिसी पंहिंजी जान ॾके थी, डोहो ॾिसी पंहिंजी जान ॾके थी। कयूं जेका कज़ा मिली तिल के सज़ा, कयूं जेका कज़ा मिली तिल के सज़ा। आए तौबा तौबा ज़ारी न त आयो ॾाढा ॾोहारे। सुभान अल्लाह। उन महबूब जो दुआ गारे हिरा में अल्लाह अकबर जने पेरी वही नाज़िल थिया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो बुखारी शरीफ जी हदीसा, जिब्रील अमीन के मुझे साईं कदे भी डिठो कोन हो। मुझा प्यारा पेरी जो वही नाज़िल थिया, अल्लाह जो कलाम, रब जो किताब, रब जो कुरान मुझे हबीब करीम अलैहि सलातो सलाम ते जदे पेरियों मर्तबा नाज़िल थियो ता अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खशियत इलाही जे करे पान फरमा लगा तमा के पांजी जान जी अची लगे। अल्लाह जा महबूब भजंदे पांजे घर आया, फरमा लगा ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मुके चादर ओढ़ायो, मुके कंबल ओढ़ायो। मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खदीजतुल कुबरा मुझे महबूब करीम जे उम्मत जे मोहसिना हजरत नबी पाक अलैहिस्सलातो सलाम के मुझा प्यारा दोस्तों कंबल में ढके करे अर्ज कर लगे मुझा राणा तवा दिलगीर न थियो, अमा खौफ न करो ओ मुझा महबूब, अमा जे करे रब जग बनायो आ, अमा जे करे रब सिज चंड बनायो आ, अमा जे करे कायनात बनिया वो रब अमा के कदे भी जाया कोन थींदो फरमाईंदो, वो रब कदे भी अमा के हलाक कोन कंदो। ओ मुझा महबूब रब तो जो शान वधाइण वारो आहे। सभई मर्द पंहिंजी जाए, लेकिन नबी पाक अलैहिस्सलातो सलाम के इन पेरी वही का बाद में सब का पेरी जेकरे तसली ॾियण वारो को मर्द ना है, एक औरत आहे जेका घर वारी जी सूरत। इयो एजाज भी रब औरतन के अता फरमायो। ॿियो एजाज जॾहिं अल्लाह जे महबूब के रब करीम नबुवत जो ताज पारायो त सब का पेरी उन नबुवत के ॾिसण वारो को मर्द नाहे, बल्कि हिक औरत हजरत सैयदा अमा खदीजतुल कुबरा जे पेरी नजर मुझे महबूब के जॾहिं ॾिठो अल्लाह जे हबीब फरमा खदीजा मां अल्लाह जो नबी है। पेरी पेरी नबी से बुधाए तो खदीजा मां अल्लाह जो नबी आहियां। हजरत खदीजतुल कुबरा अर्ज कयो सदकना व आमन्ना, राणा मूं त पेरी ॾींहं खां समझो हो तव्हां अल्लाह जा नबी आहियो, मां तो ते सब खां पेरी कलमो थी पढ़ो, मां थी ईमान आणिया
ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो ये उवा खदीजतुल कुबरा आहे जडे मुझे महबूब सा निकाह पई करे अमीर माया मुझा प्यारा उठ परे सोन चांदी जा आए हुए हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन में उवे उठ सोन चांदी जा विछाए छडिया इस्लाम जे खातिर वरना खदीजतुल कुबरा हिया उवा माया जो कपड़ो पाईंदिया त उनमें सोन जो धागो हलल होंदो हो चांदी जो धागो हलल होंदो हो सच्चा हीरा मोती जवाहिर उन जे नक ऐं कनन में लटकंदा हा मुझा प्यारा जदे इस्लाम कबूल कया मदीने वारे साईं जे पुठा हलिया त खदीजतुल कुबरा जी जदे आखिरी जिंदगी आईया मुझा प्यारा इस्लाम जे करे सोन बेद नैया हीरा मोती जवाहिर सब इस्लाम के दिनैया जदे आखिरी वक्त आयो आ तुझी मुझे अम्मा मोमनन जी मां हजरत खदीजतुल कुबरा मुझा प्यारा दोस्तों जदे आखिरी अम्मा साईं जे जिस्म ते जेको कपड़ो पातला उन कपड़े के भी अरणा पे वंद लगल हा अरणा चचियूं उनखे लगल कपड़न जा टुकड़ा टुकड़ा महबूबन करीमन जी उम्मत जे मथा मोहसिन मेहरबान अम्मा आयशा सिद्दीका सा जरे नबी सन जी शादी थी ना पो पान करीम अलैहि सलातो सलाम अमूमन अम्मा खदीजतुल कुबरा जी तारीफ कंदा अम्मा आयशा जो या रसूल अल्लाह बस आऊं त इए ते समझा त दुनिया में खदीजा का वधिक भी का औरत आहे कान नबी सी फरमाए खदीजा पंजो आयशा खदीजतुल कुबरा उन वक्त में मां मुस्तफा जो साथ दिनो जडे मुझा पंजा रिश्तेदार अजीज करीब मां मदीने वारे जा जानी दुश्मन हुंदा उन वक्त में खदीजा मुसा गड हुई जडे मुंह वट कुछ न होंदो हो खदीजा मुके चोंदी ही मुझा महबूबा मुंह वट सब कुछ आ मुजी हर चीज जो मालिक तू मोहम्मद करीम मदीने वारा सब चीज तू जिया बस मुखे तवा पंजे गुलाम जी लिस्ट में रखो तो प्यारा दोस्तों अल्लाह जे हबीब के तसल्ली दियण वारो अल्लाह जे हबीब के सहारे दियण वारो अल्लाह जे महबूब करीम अलैहि सलातो सलाम के सब का पेरी दिसण वारो को मर्द ना है बल्कि औरत ये भी तो के गाल बुधाई दो हला तो हिन नबी पाक जी उम्मत में सब का पेरी जिको कुरान जो हाफिज थियो आहे वो को मर्द ना है बल्कि वो भी औरत हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा जका हिन उम्मत जी पेरी हाफिजा नबी साईं जी घर वाली एडो तो शान अल्लाह दिनो आ अम्मा आयशा के जो वडा वडा जलील कद्र सहाबी अल्लामा इब्न कय्यम रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाता त 49 एड़ा फकीहा एड़ा रावी आहिन जिनजे रवायत जे सामो फुकाह इकराम पंजे कौल का रुजू कंदा आहिन मसलन इमाम आजम हिकड़ी गाल कई होजे पर जेकर उन 49 सहाबा मा के बे हिकड़े असहाबी जी रवायत इमाम आजम के मिलंदी हुई त इमाम आजम फरमाइंदो त मुजी गाल गलत आहे और रसूलुल्लाह जो जो असहाबी आहे ने सच चयो आहे उन 49 रावियन में सब का पेरियो नंबर तुंजी मुजी मां हजरत अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा जो वडा वडा असहाबी ओ हजरत अमीर उमर जेड़ा हजरत अबू बकर सिद्दीक जेड़ा के मसले में उलझंदा हा त पहुंचो अम्मा आयशा का पुछंदा अम्मा ई मसलो बुधा की तो हजरत सैयदा अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा तर्जमानी कदी ही तो प्यारा दोस्तों इस्लाम सिर्फ मकाम मर्तबो मर्द के न दिनो औरत निहार मुझा प्यारा हिन इस्लाम अंदर मुझे हबीब करीम जे पुछा भी एक औरत जो मुझा प्यारा किरदार घर वारी जी सूरत में आ मुझे महबूब करीम का वरी हेठ अच हजरत अबू बकर सिद्दीक रे निहार जदे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत जो
इरादो फरमायो आ। हजरत अबू बकर जे घर में मुशावरत थी आ। मुझा प्यारा हिजरत निकता। मुझे महबूब फरमायो अबू बकर सामान तैयार कर। हजरत अबू बकर जी न्याणी मुझा प्यारा अम्मा आयशा सिद्दीका जी भेण हजरत सैयदा अम्मा अस्मा रदी अल्लाह ताला अन्हा बिटिया। अबू बकर फरमायो अस्मा जल्दी कर सामान तैयार कर। उन वक्त में मुझा प्यारा दोस्तों ये शॉपर बैग न होंदा हा, शॉपिंग बैग न होंदा हा, थेलियो न होंदो हुयो। मुझा प्यारा कपड़न जा मानू थेला बनाईंदा हा। पर अबू बकर सिद्दीक जे घर में सामान विझण जे ला को थेलो बैग वगैरह ना है। हजरत सैयदा अम्मा अस्मा पांजी चादर के टोड़े करे हिकड़ो हिस्सो पांजे मथे ते रखियो आ ऐं बे हिस्से में मदीने वारे साईं जो सामान पैक कयो आ, बंद कयो आ। हजरत अबू बकर सिद्दीक रवानो थियो आ। वींदे वींदे हजरत अबू बकर सिद्दीक फरमा लगा अस्मा असां गारे 100 रुपया वञो उते मानी भी तोके पहुंचाणी आ, पानी भी तोके पहुंचाणो आ। मुझा प्यारा दोस्तों मदीने वारो साईं हजरत अबू बकर सिद्दीक सां गॾिजी करे गारे 100 में आया। हजरत सैयदा अस्मा घरा मानी खणी मुझे महबूब जी खिदमत में पहुंचाई दिया। हालांकि अवा आलमन का बुधो आ, बुजुर्गन का बुधो आ जडे नबी पाक हिजरत कई त मक्के के मुहासरो हो, चारों तरफ काफर बीठा हा, रास्ता बंद करियो बीठा हा। पर वाह सिद्दीक अकबर जी न्याणी तोके सलाम आ। जडे पूरो मक्को दुश्मन आ तब भी तो रसूलुल्लाह के खादो खुराक पहुंचायो आहे। अबू बकर सिद्दीक जान जी परवाह कोन कई, नबी साईं जे पुठा निकरी पियो। ये भी अबू बकर जी न्याणी आ। ये न सोची त मां निकरा थी दुश्मन बीठा रस्तन ते तो रास्ता बंद करो बीठा। लेकिन अबू बकर जी न्याणी मुझे महबूब करीम के पानी भी पहुंचायो, मानी भी पहुंचाया। एक ड्याड़ो मानी खड़ी आया, बे ड्याड़े आया त चेहरे ते जख्म हा। मुझे महबूबा फरमायो अस्मा तो जो चेहरो जख्मिया खैरता। अर्ज कर लगे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राणा कल अवा के मानी दई मां वजो वापस पे वञा त रस्ते में अबू जहल मिलियो आ। मुके वारन का पकड़े करे मुके चवण लगो अस्मा मुके खबरात तोके तुंजे बाबे जी भी खबरात किथे आ, मदीने वारे साईं जी भी खबरात किथे आ। हजरत अम्मा अस्मा फरमा लगे हाँ हाँ अबू जहल मुके खबरा। त अबू जहल मुके चयो बुधा किथे आहिन। मां चयो बुधाई दिस कौन भल छाब चे पवे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अबू बकर अबू जहल मुके मारण शुरू कयो आ। जियां जो मुके चमाट हइया मां वने पत्थर ते लगी आया। ये मुझे जिस्म मां रत वयो आ, जख्म पंजा आहिन। मां निकरी सिद्धो थी करे अबू जहल के चयो अबू जहल याद रख मुझे सिमा जे जिस्म में अबू बकर सिद्दीक जो खून आ। मां त जान दई सगा थी लेकिन मदीने वारो तोखे नथी दई सगा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां भी अबू बकर जी न्याणी आया, जान दई सगा थी महबूब न मिलंदो तोखे छो जो मानू घुरन माल। पर मां सभनी घुरा सुपरी दुनिया ते दोस्त ता फिदा करया फिलहाल कयस नाम निहाल पसंद ता परे रहो। अबू बकर सिद्दीक जी न्याणी अर्ज कयो या रसूल अल्लाह मां चयो जान हाज़िरा पर मदीने वारे साईं जो पतो न ॾींदी। अवा मुझे हबीब के नुकसान पहुंचाईंदा। अबू बकर सिद्दीक जे ऐं मदीने वारे साईं जे कामयाब सफर जे पुठियां भी एक औरत जो किरदार आ जेका मुंहिंजा प्यारा थी जे सूरत में हजरत अबू बकर जे न्याणी जी सूरत में आ। सुभान अल्लाह। इन औरत हिन इस्लाम अंदर अल्लाह पाक औरत के वो मकाम दिनो आ। मुंहिंजा प्यारा जेकॾहिं हिन इस्लाम अंदर हजरत सैयदना अब्दुल्ला
अब्दुल्ला बिन मसूद जेड़ा फकीह आहिन त अम्मा आयशा सिद्दीका जेड़ो फकीहा औरतों बे आहिन। इन इस्लाम जे अंदर जे कदे हजरत खालिद बिन वलीद जेड़ा जर्नेल आहिन त हजरत दरार जी भेण हजरत सैयदा खौला जेड़ियों बे मुजाहिदा मायूं मौजूद आहिन। खालिद बिन वलीद ही वो सिपाही आ जिन जेला मुझे महबूब फरमाए अल खालिदो सैफुम मिन सुयूफिल्लाह। खालिद बिन वलीद अल्लाह जी तलवार उनमा हिकड़ी तलवार। पर हिन इस्लाम अंदर खालिद बिन वलीद जी पंजी रवायत फरमाइता जंग हली रहिया काफर घणा हा असा मुसलमान थोरा हासो। अचानक काफरन जो हमलो कयो आ। अल्लाह जे हबीब करीम जो गुलाम हजरत दर्रार रदी अल्लाह ताला अन्हु के काफरन घेरे में वरतो आ। मुझा प्यारा काफर उनके गिरफ्तार करे हथन में जंजीरों हयो पेरन में जंजीरों हयो। असा मुसलमान शिकस्त कबूल करने वारा हासो त हाने अनकरीब असांजा पेर उखड़ी वेंदा। हाने अनकरीब ही काफर असा ते गालिब थींदा। लेकिन सुभान अल्लाह हिकड़ो मुजाहिद जो अचे मैदान जंग में पियो आ। चेहरे ते निकाब लगला घोड़े ते सवारा हथ में तलवार आहे ऐ काफरन जे मथा अल्लाह जो कहर बनजे कड़के पियो आ। जडा पियो वञे त इया प्या काफर कटजन जिया मूरी ऐ बसर कटबो आहे। मुझा प्यारा दोस्तो काफरन के मारींदो कराईंदो चीरींदो ऐ वो मुजाहिद वञे हजरत दर्रार ताईं पहुतो आ जेको हिकड़े वन में बधल आ। उन के मुझा प्यारा वञी आजाद कया उन जो जंजीरों खोलया। हजरत खालिद बिन वलीद फरमाए प्या मां पान ताजुब में आया। मुसलमान जी कसरत नाहे किल्लत आहे। काफर दुश्मन घणा हा मां खालिद बिन वलीद के बे हिम्मत न पेचे जो मां मैदान में लहा। पर हियो मुजाहिद वनी लथोआ जान जे परवाह न कया। जडे दरार के वठी मुझे पासे का गुजरो आहे त मां खालिद बिन वलीद फरमायो मुजाहिद अज मां खालिद बिन वलीद जो बे तोखे सलाम आहे। जिते मुझी हिम्मत न पी थे जेके नबी से फरमाए तो अल्लाह जी तलवारन मां हिकड़ी तलवार आ। पंजो तारुफ तकरा तो उन मुजाहिद जो गालायो त हिकड़ी औरत जो आवाज जी खालिद बिन वलीद मां को मर्द ना हा मां हजरत दर्रार जी भेण हजरत सैयदा खौला रदी अल्लाह ताला अन्हा। जडे इस्लाम के मुझे जरूरत पया मां जान जे परवाह कान कया। ऐ बियो जडे भा के जरूरत पौंदी आ त जिते भा के पंजो भा कम न ईंदो आ उते भा के भी पंजी भेण कम ईंदी आहे। पंजो भेणू भेनरू हुंदियूं आहिनि पंजी भेनरन जो कदर कंदा करे। भेनरू मेहमान हुंदियूं आहिनि। चंद डी रही मिठू वांगे तोती वांगे गालियो करे करे हली वेंदी। पो जडे घरा तुंजी भेण वेंदी आ न पो सिर्फ उन जी ज़बान सा ये लफ्ज होंदा न त अब्बा जो घर या मुझे भा जो घर मुंहिंजो। शादी खां बाद वो औरत पंजे बाबे जे घर जो तालो भी कोन खोले सकंदी। पेरी मालिक होंदी ही लेकिन जडे घर छडे वेंदी आ त घर जो तालो भी न खोले सकंदी आ बगैर इजाजत जे। प्यारा दोस्त बुजुर्गो फ्रिज में पानी जी बोतल भी न कढी सकंदी आ। मुझे हबीब फरमायो पांजे भेनरन सा वफादारी करो भेनरन जे मथा छप्पर छां बनजो पांजे भेनरन सा चंगाई करो। हबीबल करीमन फरमायो जंहिंजी भेण हुजे बाबो वफात करे वञे वो पांजी भेण सा शफकत वारो रवैयो हले। पांजी भेण जी शादी का बाद में बेसार लहे पांजे भेण जी मदद करे। पांजे भेण जे घर वञे भेण सा पांजो ताल्लुक मजबूत करे ऐं पांजे तौफीक मुताबिक पांजे भेण जी माली मदद पे जेको कंदो अल्लाह जो हबीब तो फरमाए रब करीम उन जे सतन पुश्तन मां गुरबत भजाए छॾींदो आहे।
पंहिंजी भेण सां शादी खां बाद भेण जे घर वञे, कॾहिं 50 रुपया ॾिनई, कॾहिं 100 रुपयो ॾिनई, कॾहिं 500 रुपया ॾिनई, तौफ़ीक मुताबिक़ न हा त भेण सां वही सुठी गुफ्तगू करे आए। ईअं न भेण जे घर वञे चए अॼु खां बाद मुंहिंजे घर ईंदी तुंहिंजी टंगियूं तोड़ींदुसि, ईअं न मोहब्बत वारी गुफ्तगू करे अचे। मुझे महबूब फरमायो उन जी 7 पुश्तन मां गुरबत भॼी पई, वो मुख्तार हूंदो अल्लाह पाक उनखे नवाज़े छॾी। हज़रत खौला हज़रत अली